नाज़रीन अवां बुलेटिन में अहम ख़बर शेयर कयूं पिया त हुकूमत वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं सरकारी ऑफिसरनि जा गैर मुल्की दौरा मुलतवी करे छॾिया। ज़रियुनि मूजिब निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ तरफ़ां वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं सरकारी ऑफिसरनि जी गैर मुल्की दौरनि खे मुलतवी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे, जंहिं तहत चूंडनि ऐं नई हुकूमत जी तश्कील ताईं को बि गैर मुल्की दौरो न कंदो। ज़रियुनि जो चवणु आहे त निगरान वज़ीरनि, ऑफिसरनि ऐं ख़ुदि मुख़्तियार इदारनि जे अमल दरामद खे इजाज़तनामा बि रद्द कया विया आहिनि। निगरान काबीना जा मेंबर, सरकारी ऑफिसर ऐं अमलदार ख़ानगी परॾेही दौरा बि न करे सघंदा। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवां सां बुलेटिन में अहम ख़बर शेयर कयूं था। हुकूमत वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं सरकारी ऑफिसरनि जा गैर मुल्की दौरा मुलतवी करे छॾिया। ज़रियुनि मूजिब निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ तरफ़ां वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं सरकारी ऑफिसरनि जी गैर मुल्की दौरनि खे मुलतवी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे, जंहिं तहत चूंडनि ऐं नई हुकूमत जी तश्कील ताईं को बि गैर मुल्की दौरो न कंदो। ज़रियुनि जो चवणु आहे त निगरान वज़ीरनि, ऑफिसरनि ऐं ख़ुदि मुख़्तियार इदारनि जी अमलदारनि खे इजाज़तनामा बि रद्द कया विया आहिनि। निगरान काबीना जा मेंबर, सरकारी ऑफिसर ऐं अमलदार ख़ानगी परॾेही दौरा बि न करे सघंदा।